असां बि महसूसु कंदा आहियूं हिकिड़ा ज़िम्मेदार माण्हू अॼुकल्ह इहो उन्हनि जो तकिया कलाम ठही वियो आहे हाफ़ फिराए एंड फुल फिराए। ऐं न सिर्फ़ु हू उन्हनि जो तकिया कलाम ताईं महदूद आहे पर हू अमली तौर ते बि माण्हुनि खे ज़ख़्मी कनि था ऐं मर्डर थिए थो। इन बाबति अव्हां जो छा ख़्यालु आहे बीइंग अ ज़िम्मेदार सहाफ़ी जो प्लीज़? साईं मां त बिल्कुलु साईं दुरुस्त ॻाल्हि कई आहे त असां 21 सदी में रहूं था, माना असां वटि हेॾी टेक्नोलॉजी आहे, हेॾो जदीद दौर बि आहे, उनजे बावजूदि क्राइम खे कंट्रोल करण लाइ असां हिकिड़ो ई ज़रियो आहे त हाफ़ फ्राए फुल फ्राए। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त सभु क्रिमिनल बि हिन में नथा थियनि। तव्हां को महीनो ॾेढ थी वञो त लाड़काणे मां हिकिड़ो कंहिं माण्हू खां पैसा खसण जी कोशिशि कई आहे, हिकिड़े चौकी इंचार्ज को सिपाही आहे, उहो हिक ॿिए खे गोलियूं था हणनि, उनखां पोइ उहो भॼी थो वञे, हुनजो ॿियो भाउ अचे थो, उहो हवलदार आहे, उहो माण्हू ज़मीन ते पियो आहे, उते मथां रखी हुनखे गोलियूं था हणनि, दुख वारी ॻाल्हि हुई, तमामु दुख वारी मथां हणी गोलियूं हणनि था। 1.5 महीनो थियो आहे, अॼु ताईं ख़बर न पई आहे त इन इंक्वायरी जो छा थियो आहे। इंक्वायरी कंदड़ मूं हिकिड़े ऑफिसर खे चयो त साईं छा मसइलो आहे, किथे पहुचायो? त हुन चयो त तव्हां यकीन कयो त हीअ जेका ॻाल्हि हूंदी असां माना जेन्युइन तरीक़े सां कंदासीं। मूं हुनखे चयो त साईं भला जेका वीडियो आहे उन में पुलिस वारे खे या कंहिं बि माण्हूअ खे इजाज़त आहे त मथां रखी गोली हणे ऐं हू ॿाहूं बि ॿधे त बाबा मां चोर न आहियां? चए बिल्कुलु न आहे। मां चयो पोइ अञा तव्हां छाजो इंतज़ारु आहे? चई न असां हिन वीडियो जी फॉरेंसिक कराईंदासीं। बिल्कुलु करायो। उनखे बि 1.5 महीनो थियो आहे, इंक्वायरी रखियूं वेठा आहिनि। उहो लाड़काणे जो साॻियो ई SSP आहे जंहिंजे ख़िलाफ़ु हाई कोर्ट जे जज साहिबु आहे, कूड़े केस में हिकिड़े माण्हू खे 28 ॾींहं जे वाड़ियो वेठो हो। सेशन जज उनखे बरामद कयो, सेशन जज कार्रवाई वधीक न कई, माण्हू छॾाए ॾिनई। उहो हमला CP दाख़िल करे विया SSP जे ख़िलाफ़ु, त हाई कोर्ट जो जज चयो त हिन जे ख़िलाफ़ु हिन नौकिरी मां ख़ारिज कयो वञे, डिसिप्लिन एक्शन खणे IG सिंध ऐं इस्टेब्लिशमेंट सेक्रेटरी। तव्हां यकीन कयो हुन पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु कया त अंदरूनी सोर्सिस ॿुधाइनि था त विच में ॻुझूं ताक़तूं आयूं। उन हाई कोर्ट जे जज जो जेको अञा 12 ॾींहं रहनि पिया उनखे हुन हटाए छॾियो। साॻियो ई माण्हू कुर्सी ते वेठो आहे। त उन ज़िले में हाणे ॿुधायो जेको जज खे हटाए वञे माण्हू, पुलिस वारो एॾो बाख़्तियार थी वञे त पोइ उन ज़िले में हाफ़ फ्राई फुल फ्राई कहिड़ो मसइलो आहे? हाणे पुलिस एॾी डीमोरलाइज़ थी वई। छो कोन्हे साईं इहो? सिंध में त आहे न साईं, मतिलबु ॿाहिरि न आहे इहो इस्तिलाह ॿियनि ज़िलनि में इस्तेमालु थींदो आहे, बलूचिस्तान में या न? तमामु न, बिल्कुलु पंजाब में या किबला मां तव्हांखे इहो असां त अञा ताईं उनखे बेदो आनो चइजे या छा, उनखे हाफ़ फ्राइड ॿुधो आहे, हाफ़ फ्राई उन मां खणी हिननि उनखे बणायो आहे, फुल फ्राई कयो या ऑमलेट ठाहियो। हा, पर इंसान जी ज़िंदगीअ खे ख़तमु करण जो इख़्तियार कंहिं हथियारबंद खे न आहे। बिल्कुलु नंबर 1 मां इन जे करे इन ॻाल्हि जो ज़िक्र हाफ़ फ्राई फुल फ्राई जो इन जे करे थियो जो असां कानून जी जेका इख़्तियारात ॾेई छॾिया आहिनि। 500 रुपए जो चालान कयो, मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाइण जी चालान 500 रुपए जो आहे। हाणे अदालत उहो ट्रैफ़िक जो सिपाही रस्ते ते हणे थो न, 250 मूंखे ॾे, तूं वञ, तूं कंहिं ॾिठो? असांखे ॿिन्ही खे कंहिं कोन ॾिठो। 250 मूंखे ॾे, 500 ॾींदे 3 ॾींहंनि खां पोइ चालान मिलंदो। तव्हां जॾहिं अदालत रस्ते ते हणण जो इख़्तियार ॾेई था छॾियो कानून नाफ़िज़ करण वारे खे, यानी पुलिस खे या कंहिं ॿिए इदारे जे ऑफिसर खे या उनजे सिपाहीअ खे, त पोइ असां टंडे बाहुबल जो केस बि साम्हूं ॾिठो। इहा मीडिया ई हुई जंहिं सच खे निर्वार कयो ऐं उन्हनि माण्हुनि खे सज़ा आई जिन ॾोह कयो पहिरियों भेरो तारीख़ में त सज़ा आई जी। त जेकॾहिं सहाफ़ी सचो आहे न, उनखे ख़बर आहे त मूंखे हक़ जो ऐं सच जो साथ ॾियणो आहे, मज़लूम जो साथ ॾियणो आहे ऐं ॾोहारी सां गॾु नाहे बीहणो, भली कहिड़ी बि ज़ात जो हुजे, भली मुंहिंजो घर जो भाती छो न हुजे, पोइ मां सम्झां थो सहाफ़त एॾी वॾी ज़िमेदारीअ जो आहे, एतिरी ज़िमेदारीअ जो ई शोबो आहे